नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे बिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट जे हुकुमनि ते ज़िले मटियारी अंदरि इस्पतालनि ऐं सिहत खाते जे ॿियनि सहूलियतुनि जी सुधारी अवाम खे बहितर तबी सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़ाइमु कयल ज़िले हेल्थ कमेटी पारां रूरल हेल्थ सेंटर बिटशा में खुली कचहरी मुनक़द कई वई, जंहिं में अवाम पारां सिहत जे हवाले सां मसइला पेश कया विया। खुली कचहरी दौरान डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इम्तियाज़ काका समेत ॿिया अमलदार बि मौजूदु। डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो अवाम पारां कचहरी दौरान पेश कयल मसइलनि खे तुर्त बुनियाद ते हल करण लाइ यकीन ॾियारींदे सिहत खाते जे अमलदारनि खे इस्पताल अंदरि दवाउनि जी खोट ख़तमु करण, डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जी हाज़िरी खे यकीनी बणाइण, लेबोरेटरीज़ मशीननि जी हालत बहितर करण समेत सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि में हंगामी बुनियाद ते सुधारो आणण लाइ उपाय वठण जी हिदायत जारी कई आहे। हिन मक़सद जे लाइ अवामी खुलियल कचहरी मुनक़द कयूं पिया, जीअं माण्हुनि जूं तजवीज़ूं नोट करे सिहत मर्कज़ में सुधारो आणण लाइ जामा सिफ़ारिशूं मुरतब करे सिंध हुकूमत जे आला इख्तियारनि ॾांहुं मोकिलियूं वेंदियूं, जीअं सिहत जे मसइले खे मुस्तक़िल बुनियादनि ते हल करे सघिजे। मुंहिंजा दरवाज़ा खुलिया पिया कनि, DHO साहब वेठो आहे, उन ॾे अचो त असां सभु दोस्त ताईं मदद पाणी जो मसलो पाणी कड़ो ई आहे, पर उहो कल्ह खां वठी स्टार्ट थियो आहे। यको वठंदो पाणी आहे सर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।